खिपरो ऐं भरपासे जे इलाइक़नि में मेवनि जो बादशाह सॾाईंदड़ मेवो अंब मार्केट में अची वियो आहे। वधीक तफ़सील हरेश केबीसी जी हिन रिपोर्ट में। खिपरो ऐं भरपासे जे इलाइक़नि में मेवनि जो बादशाह सॾींदड़ मेवो अंब मार्केट में अची वियो आहे। अंब जो शहरनि खे सॼो साल इंतज़ारु हूंदो आहे। अंब खाइण में ॾाढो मिठो हूंदो आहे। अंब जा मुख़्तलिफ़ क़िस्म थींदा आहिनि, जंहिंमें दशहरी, लंगड़ो, चोसो, सिंधड़ी तमामु घणो मिठो हूंदो आहे, जंहिंखे शहरी वॾे शौक़ सां खाईंदा आहिनि। अंब बादशाह उन मजे दशहरी बि मिठो आहे, सुरेली, सिंधड़ी, लंगड़ो आहे, इहे सभु मिठा आहिनि। अंब जो जूस बि ठहंदो आहे जेको सिहत जे लाइ काराइतो हूंदो आहे। खिपरो जी मार्केट में अंब जा स्टॉल शहरनि जे लाइ सजाया विया आहिनि, जिते शहरी पंहिंजे प्यारनि जे लाइ अंब ख़रीद कंदा आहिनि ऐं तोहफ़े तौर बि ॾींदा आहिनि। अंब हिकिड़ी पंहिंजे सिंध जी बेस्ट आहे, हिकिड़ो बेस्ट हिकिड़ो पंहिंजो अंब हिकिड़ो आहे, सिंध पूरे में मशहूरु आहे, पूरे ऑल पाकिस्तान जा ऑल मुल्क में मशहूरु आहे पंहिंजे सिंध जो अंब। हिन करे मिठो आहे, पंहिंजो सुठो आहे त ही अंब पंहिंजे सिंध जो मिठे में मिठो अंब आहे। पंहिंजे पंजाब जे अंब खां वॾो पंहिंजो सिंधड़ी हिते जो मशहूरु आहे। सिंधड़ी खे पंहिंजी अमेरिका मञे थी, दुबई मञे थी, ऑल दुनिया मञे थी इन सिंध जे अंब खे। अच्छा, अंब जा घणा क़िस्म आहिनि? अंब जा तक़रीबन 12 क़िस्म आहिनि। सिंधड़ी आहे, दशहरी आहे, अनवर अटोल आहे, लंगड़ो आहे, सोनारो आहे, बेंगण पाली आहे, लीलम आहे। हू अलाह जे मथां हूंदो आहे। हिन में बरसातूं वेंदियूं आहिनि, जखियूं बि वेंदियूं आहिनि। ठीकु आहे, असीं महिनत करियूं था, अलाह ॾिसे पियो। हवा बि ईंदी आहे, तूफ़ान बि ईंदो आहे। ठीकु आहे, रोज़ी अल्लाह जे हथ में आहे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त खिपरो में अहिड़ा सेंटर या स्टॉल लॻाया वञनि जिते शहरी अंब ख़रीद करे जितां खां बाग़ाइन ऐं दुकानदारनि खे बि फ़ाइदो मिली सघे। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरेश केबीसी अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।